YouTube दुनिया में रहंदड़ हर माण्हू लाइ नवां दर खोले छॾिया आहिनि त हू बि पंहिंजो तख़लीक़ी कंटेंट तयारु कनि ऐं उन सां माण्हुनि सां राब्ते में अचण बाद पैसा बि कमाइनि। केतिरा यूट्यूबर मक़बूल आहिनि जिन मां अलीज़े सहर बि हिकु आहे। अलीज़े सहर जा यूट्यूब चैनल ते 1.5 मिलियन सब्सक्राइबर थी विया आहिनि। यकीनन हू इन्हनि मां पैसा बि कमाईंदी हूंदी। हिन जा न रुगो यूट्यूब पर ॿियनि सोशल प्लेटफॉर्म्स ते बि अकाउंट्स आहिनि जिते बि खेसि वॾे अंग में माण्हू फॉलो कनि था ऐं संदसि कंटेंट घणो करे ॻोठाणी ज़िंदगी ते ॿधलु हूंदो आहे ऐं ॻोठाणी ज़िंदगी पसंदि कंदड़ माण्हू हिन नारीअ जा मदाह आहिनि। न रुगो पाकिस्तान पर भारतीयुनि जो बि वॾो अंग हिन नारीअ खे चाहे थो। खेसि मदाहनि जी एतिरी मोहबत मिली ऐं पोइ ओचितो संदसि हिकु वीडियो हिन जे मदाहनि खे मायूस करे छॾियो, छो त साणसि वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदड़ हिकु अणॼातल शख़्स संदसि रिकॉर्ड कयल वीडियोज़ लीक करे वायरल करे छॾियूं। पहिरियां इहो चयो वियो त हिन मासूम टिकटॉकर सां ग़लति थियो आहे। धोखे सां संदसि वीडियो लीक कंदड़ खे सज़ा मिलणु घुर्जे। ॿिए पासे अलीज़े सहर पाण बि रोईंदे ॾिठी वई। हुन वीडियो जारी करे अफ़सोस जो इज़हार कयो। समूरनि वाहपेदारनि जूं हमदर्दियूं हिन वक़्तु बि अलीज़े सहर सां आहिनि त साणसि ईअं न थियणु घुर्जे हा ऐं बदमाश ऐं ओबाश नौजवान खे सज़ा मिलणु घुर्जे। होॾां अलीज़े सहर FIA साइबर क्राइम सां राब्तो करे छॾियो आहे, जंहिं बाद खेसि उमेद आहे त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कुझु ॾींहनि खां इंटरनेट ते संदसि वीडियो वायरल थी वई आहे ऐं सोशल मीडिया वाहपेदार संदसि वीडियो ते बहस कंदे नज़र अचनि था। कुझु सेकंडनि जी हिन वीडियो जे वायरल थियण बाद अलीज़े सहर जो चवणु आहे त संदसि इहा वीडियो क़तर मां लीक कई वई आहे। इहो ओकाड़ा जो रहवासी आहे जेको अॼुकल्ह क़तर में रहे थो। साइबर क्राइम पारां खेसि ट्रेस करे पतो लॻायो वियो आहे। हुन चयो त हुन इहा वीडियो लीक नाहे कई ऐं हुन समूरा तफ़सील इदारे खे ॾेई छॾिया आहिनि जीअं जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे, पर कार्रवाई तॾहिं मुमकिन हुई जॾहिं जवाबदार पाकिस्तान में मौजूदु हुजे हा। हिन समूरे मामले जो हिकु ॿियो रुख़ बि आहे। जीअं कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त थी सघे थो त हिन पंहिंजी वीडियो पाण लीक कई हुजे, छो त जॾहिं अलीज़े सहर जी वीडियो लीक थी हुई ऐं डिघो वक़्तु गुज़री चुको हो, सॼी सोशल मीडिया ते थरथलो हुयो त हिन पंहिंजे यूट्यूब ते पंहिंजे नए घर जी वीडियो जारी कई हुई जंहिंमें हू ख़ुशीअ सां घुमी रही हुई ऐं इहो साॻियो ई लिबास हो जंहिंमें हुन अॼु वीडियो जारी करे रोईंदे अफ़सोस जो इज़हार कयो ऐं जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त जीअं ॿियनि टिकटॉकर्स पंहिंजूं वीडियोज़ लीक करे पैसा कमाया आहिनि, थी सघे थो त मक़बूलियत ऐं वधीक पैसा कमाइण लाइ अलीज़े सहर पारां इहो क़दम खंयो वियो हुजे। इन खां अॻु टिकटॉकर हरीम शाह ऐं संदल खटक हिक ॿिए ते पंहिंजूं वीडियोज़ लीक करण जा इल्ज़ाम लॻाईंदियूं रहियूं आहिनि, पर वाहपेदार इहो ई चवंदा रहिया आहिनि त हू ॿई पंहिंजूं वीडियोज़ पाण लीक कंदियूं आहिनि। जेतोणीकि अलीज़े सहर जो मामिलो आहे, हिन वक़्तु हू ॾुख में मुब्तला नज़र अचे थी ऐं वीडियोज़ लीक कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई चाहे थी। इहो मामिलो वधीक कुझु ॾींहनि ताईं ट्रेंडिंग में रही सघे थो, छो त जॾहिं जांच शुरू थींदी त केस खे ड्रैग मिलंदी ऐं तेसि ताईं अलीज़े सहर जूं वीडियोज़ वॾे पैमाने ते ॾिठियूं वेंदियूं। जीअं त कुझु माण्हू इन ॻाल्हि जो इम्कान ज़ाहिर करे रहिया आहिनि त अलीज़े पंहिंजूं वीडियोज़ पाण लीक कयूं। इहो संदन ज़ाती ख़्याल थी सघे थो, जॾहिं त अक्सर वाहपेदारनि जूं हमदर्दियूं अलीज़े सां गॾु आहिनि ऐं सभु वाहपेदार खेसि हिमथाए रहिया आहिनि त खेसि मज़बूत थी मामले खे मोड़णु घुर्जे ऐं जवाबदार खे सज़ा ज़रूर मिलंदी। हिन वक़्तु अलीज़े सहर जा चाहींदड़ संदसि लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं दुआ करे रहिया आहिनि त खेसि इंसाफ़ मिले।